हिंगोर लॻ सोभोदेरो थाणे जे हद ॻोठ मलीराणी सोलंगी जे रहवासियन मारवाड़ी बिरादरी जे माण्हुनि कृष्ण मारवाड़ी बालम भगवान दास कॉमरेड सरवर मारवाड़ी ऐं ॿियनि जो पंहिंजे ई बिरादरी जे मुबैना ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि पारां स्कूल जे शागिर्द हरेश कुमार मारवाड़ी खे अगवा करण ख़िलाफ़ संदसि वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो छोकिरो स्कूल जो शागिर्द जेको पंचरनि जी दुकान ते कमु कंदो आहे, जेको दुकान तां वापसि घर अची रहियो हो त गॾे जी माइनर तां जानी मारवाड़ी ऐं अख़्तियार मारवाड़ी खेसि हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया, जंहिंखे हिकु इलाइक़े वासी सुञाणे छॾाए वरितो। हुननि वधीक चयो त असांखे जवाबदारनि मां ख़तरो आहे, किथे हू ॿीहर हमिलो करे असांजे छोकिरे खे मता को नुक़सान पहुचाइनि। हुननि SSP खैरपुर DIG सखर खां मुतालबो कंदे घुर कई आहे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।